पाकिस्तान में घटि आमदनी वारनि IMF पाकिस्तान में घटि आमदनी वारनि खे फी लीटर ₹100 सस्तो पेट्रोल ॾियण वारी स्कीम शुरू थियण खां अॻु उन जी शफ़ाफ़ियत ते सवाल उथारे छॾिया। पाकिस्तान में IMF जे नुमाइंदे ईस्टर पेरिस जो चवणु आहे त हुकूमत मोटरसाइकिल्स ऐं नंढियुनि गाॾियुनि वारनि खे सस्तो तेल फराहम करण वारी स्कीम ते का बि मुशावरत नाहे कई। असांखे स्कीम जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि शर्तुनि लागत स्कीम जे ग़लति इस्तेमाल खे रोकण ऐं ॿियनि क़दमनि बाबति हुकूमत सां ॻाल्हाइणो पवंदो। दहशतगर्दी ऐं नैब जे केसिस में PTI चेयरमैन इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। लाहौर हाई कोर्ट इस्लामाबाद में दाख़िल ॿिनि केसिस में इमरान खान जी 27 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। अदालत वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत खां इमरान खान ख़िलाफ़ दाख़िल केसिस जा तफ़सील सुभाणे ताईं तलब करे वरिता। पंजाब हुकूमत जे वकील बेंच ते एतराज़ वारींदे केस ॿी बेंच में मुंतक़िल करण जी इस्तदा कई। जस्टिस तारिक सलीम शेख कावर जो इज़हार कंदे चयो त अदालत खे बेइज़्ज़त न कयो। धुरियुनि अदालत जी इज़त न कई त तौहीनी अदालत जी कार्रवाई थींदी। जस्टिस अली बाखिर नजफी जी अदालत नेब केसिस में इमरान खान जी 31 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। तोशाखाना केस में नाअहली ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच भी क़ाइमु। हर हंध ते रंडकूं लगाई वयूं आहिनि। लिकी लिकी अदालत पहुतो आहियां। इस्लामाबाद जी अदालत में पेशी ते वञण दौरान रोकण जी कोशिश कई वई हुई। इमरान खान लाहौर हाई कोर्ट में रोस्टम ते अची मौक़िफ़ पेश कंदे चयो त अहिड़ी गाॾी में अदालत आयो आहियां जंहिंजी कंहिंखे बि ख़बर नाहे। मुंहिंजी गैर मौजूदगीअ में लाहौर वारे घर ते चढ़ाई करे ऑपरेशन कयो वियो, जंहिंजो रिकॉर्ड मौजूद आहे। ऑपरेशन वक़्तु घरवारी घर में अकेली हुई। शीशा तोड़िया विया त बुशरा बीबी जूं दाहूं निकिरी वयूं। हुकूमत पारां इमरान खान ख़िलाफ़ दहशतगर्दी जे केसिस जी जांच लाइ JIT जोड़ण जो फ़ैसिलो। ज़रीअनि मुताबिक़ JIT इमरान खान ख़िलाफ़ दाख़िल दहशतगर्दी वारी केसिस जी जांच कंदी। पुलिस समेत समूरनि लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे JIT में शामिल कयो वेंदो। JIT इमरान खान ख़िलाफ़ इस्लामाबाद में क़ाइमु केसिस जी जांच कंदी। PTI अॻवाननि शाह महमूद कुरैशी ऐं असद उमर जी इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ात। शाह महमूद कुरैशी चयो आहे त मुलाक़ात में सफ़ीरनि सां मुल्की सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ चूंडुनि ऐं सियासी अदम इस्तेहकाम बाबति सफ़ीरनि खे पंहिंजे मौक़िफ़ खां आगाह कयो आहे। सिंध हुकूमत पारां 78 लख खानदाननि खे सस्तो अटो ॾियण जो ऐलान। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील मेमून जो चयो त रमज़ान में अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ फ़ैसिला कया आहिनि। सिंध हुकूमत रमज़ान में ₹65 फ़ी किलो अटो फ़राहम कंदी। 78 लख खानदाननि खे BISP ज़रिए सस्ते अटे लाइ पैसा ॾिना वेंदा। 50,000 खां घटि आमदनी वारनि खे सस्ते अटे लाइ ₹2,000 ॾिना वेंदा। अलाह साईं रमज़ान शरीफ़ में शैतान खे बंदि कंदो आहे। इमरान खान खे बंदि करण जो नथो चई सघां, पर अलाह खेसि हिदायत ॾींदो। सिंध हुकूमत आदमशुमारी मां मुतमइन नाहे। वरी वज़ीर हिन मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हायो आहे। एतिराज़नि जे ख़ात्मे ताईं सवाल उथंदा रहंदा।